लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। रब तो फरमाए तहकीक तव्हां वट रसूल आयो आ तव्हां जे जानियुन मंझां तव्हां जी तकलीफ़ मुझे नबी के दुखी लगंदी आ। तव्हां जे पैर जो कंडो भी नबी सही न सघंदो आ। हरीसुन अलैकुम तव्हां जे मथा हरीस आ तव्हां जे भलाई जी इंतहा चाहिंदो आ। अरे दोस्तो कंहिंखे माल कमाइण जो हिर्स कंहिंखे दुनिया जो हिर्स कंहिंखे बन्नी जो हिर्स कंहिंखे धन दौलत जो हिर्स मदीने वारे साईं के असां गुलामन जे छडाइण जो हिर्स। सुभान अल्लाह। बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम मोमिनन जे मथा वडो बाछारो आ वडी शफ़क़त करण वारो।